मंशा जेका है उहा सरेआम हलण के खिलाफ़ जो अॼु शहरी ॿिए ॾियां सिजावल प्रेस क्लब ते एहतजाज करे रहिया आहिनि। अॼु ॿियो ॾींहुं आहे उहे मंशा के खिलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हायूं त हिननि जो छा चवणु आहे। आउं सम्झां थो त सुजावल जो मंशात जेको आहे सो इंतहाई अहम मसइलो रहियो आहे ऐं इंतिज़ामिया जेको आहे उहो इन मसइले ते अलाए छो सीरियस कोन थी थिए, अलाए छो माण्हुनि जा इहे जेके ॻाढ़ा वात इहे माण्हुनि जूं जेके रोडनि ते थुकूं छा इंतिज़ामिया खे ॾिसण में कोन थी अचनि। इहे ॻाढ़ा वात ऐं रोड ते थुकूं सिर्फ़ु इहे रोडनि ते ॻाढ़नि वातनि में कोन हूंदियूं आहिनि, पर इन सां गॾु अलाए केतिरा जेके आहिनि सो मर्ज़ हिन में शामिलु थियनि था, जिन में इंटेस्टाइनल कैंसर, वात जो कैंसर ऐं खोड़ सारियूं बीमारियूं जेके आहिनि उहे हिननि मां पैदा थी थियूं। जेको कुझु थिए पियो SP साहब जी मर्ज़ी सां ई थिए पियो ऐं असांखे लॻे थो त IG साहब जी मर्ज़ी सां ई थिए पियो। छो हुन जेके करप्ट ऑफिसर जेके हिते मुक़ररु थिया आहिनि सिंध में, उहे तव्हां ॾिसंदा दादू में ऐं ॿियो थर में हींअर साॻी सभु चीज़ूं हलनि पियूं। त हाणे जेके करप्शन पंहिंजो जेको SP साहब नओं जेको आया ॿुधो आहे त उहो पंहिंजे रिटायरमेंट जा ॾींहं पियो ॻणे, पर रिटायरमेंट में उनखे 1.5 साल लॻो पियो आहे, 1.5 साल बाक़ी आहे। त हाणे उहो पंहिंजी प्रॉपर्टी ठाहिण लाइ, ख़ानदान जी प्रॉपर्टी ठाहिण लाइ उहो सुजावल जे नौजवाननि खे तबाह पियो करे। ऐं असीं एहतिजाज करूं था, शहरी तात प्लेटफॉर्म ते तंज़ीमुनि सियासत सभु चवनि था त बाबा SP असांखे न खपे ऐं चङो भलो माण्हू को सुठो ऑफिसर आणियो जेको शहर खे बचाए, मंशात खां बचाए। इहे करप्शन पुलिस खां थिए थी। अर्ज़ी इहो आहे त जेको हाई कोर्ट इन ते बैंड लॻायो, मंशा ते जेको हाई कोर्ट नोटिफिकेशन ॾिनो त भई हिन जी हीअ सज़ा आहे। असां वटि सुजावल में उनजी उबताण आहे। सुजावल में उन जो जेको तो रेट वधियो आहे। अॻु में मंथली जेका केबिन ॾींदी हुई 500 रुपया, त हींअर 1500 रुपया ॾिए थी। SSP असांजो अलाए छो उन वटि फंड बि इलाही आहिनि, ॿी कमाई बि इलाही आहे, जेको तो मंशा जे पोयां जी पियो आहे ऐं जेको तो मंशा जो उन धंधो करे छॾियो आहे। असां बराए महिरबानी चवंदासीं त हिन SP खे हटायो। नाज़िन, शहरी हितां जे अॻुवाणनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त सिजावल में मंशा जेका आहे उहा सरेआम हली रही आहे, पुलिस जी सरपरस्ती में हली रही आहे। हिननि इहो बि इल्ज़ाम लॻायो आहे त सिजावल में जॾहिं खां नओं SSP आयो आहे उहो 15 खां 20 लख रुपया मंथलियूं मुक़ररु करे सिजावल खे जेको आहे उहो सिजावल जे नौजवान जो नसल तबाह करे रहियो आहे। हिननि इलाही अख़्तियारनि खां घुर कई आहे त जल्द खां जल्द नोटिस वठी करे सिजावल खे कोई ईमानदार SP ॾिनो वञे जीअं सिजावल जो नसल तबाही खां बची सघे। कैमरामैन हैदर शाह सां गॾु अली नवाज़ बुरगड़ी, टाइम न्यूज़, सिजावल।